अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ ऐं आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब हवेली ऐं फिल्म जल्लाद जे बारे में। उन खां पहिरियों मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। तो दोस्तों ड्रामा सीरियल हवेली अवां ॾिठो, जंहिंजो डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामो हले पियो। ऐं हिन वक़्तु ही ड्रामो जो जेको चोथों स्पेल आहे उहो रिकॉर्ड थियण पियो वञे। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, अवां ॾिसंदा हूंदव। ही आहे KTN जो प्रोजेक्ट ऐं KTN ते ही तमामु ज़बरदस्त ड्रामो हले पियो। ऐं ॻाल्हि कंदासीं जेको मक़बूल ड्रामो आहे हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त इनक़लाबी ड्रामा सीरियल दौलाब ड्रामो हिन वक़्तु पंहिंजी बुलंदियुनि ॾांहुं वञे पियो। ऐं हिन वक़्तु ही ड्रामो जेको आहे नओं मोड़ अख़्तियार करे चुको आहे। दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हिन में मंसूर ख़ान आज़म मेंगल जो जेको करेक्टर आहे उहो हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त थींदो थो वञे। ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ जेको करेक्टर आहे एॾो मक़बूल थी रहियो आहे। आज़म मेंगल जो जेको ही करेक्टर आहे हिन वक़्तु हुनजी वॾी साराह हले पई ऐं जेके हुन जा डायलॉग आहिनि हू सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल थी रहिया आहिनि। ऐं ही जेके डायलॉग लिखिया आहिनि साईं नूर ज़हूर, जंहिं ते मां अव्हांखे हीअ ॿुधाईंदो हलां त पहिरें तनक़ीद थींदी हुई सिंधी ड्रामनि ते, सिंधी मीडिया ते, त हू हथियार कल्चर ॾेखारीनि था वग़ैरह वग़ैरह। हिन वक़्तु उन जेको ख़्यालु आहे ऐं जेका तनक़ीद आहे उन जे बरअक्स साईं नूर ज़हूर जेको ही ड्रामो लिखियो आहे दौलाब, हुन जी हर क़िस्त में अव्हांखे हिकु इस्लाह नज़र ईंदी। इस्लाह सां भरपूर ही ड्रामो आहे। ऐं हिन में आज़म मेंगल जो जेको करेक्टर आहे उहो तमामु ज़बरदस्त आहे, पर अॻी क़िस्त में ही जेको DSP आहे उनखे धमकी बि ॾिए थो त अव्हां सां घणो कुझु थी सघे थो, छो त असां खां वधीक ॻरा हथ आहिनि होॾऊं। अव्हां ॾिठो त जेके कामरेड दोस्त आहिनि ऐं हुन में मुंहिंजी एंट्री बि थी चुकी आहे कामरेडनि में। ही ॻोठाणो हिकिड़ो करेक्टर आहे, उन में जेको मंसूर ख़ान जी सरबराही में ही हिकिड़ी तंज़ीम जोड़ियल आहे। उन सां रिलेटेड जेके दोस्त आहिनि, कुझु नवां दोस्त तव्हांखे नज़र आया। मूंसां गॾु अब्दुल्ला चांडियो आहे, बासित जतोई आहे ऐं ॿिया जेके घणा दोस्त अहिड़ा आहिनि जेके जिन्हनि जी नई एंट्री आहे। उनमें फ़ाइक जेको हिकु तमामु ज़बरदस्त एक्टर बि आहे गॾु, ऐं उन सां गॾु ॿिया बि नवां जेके एक्टर आहिनि उन्हनि खे अवां ॾिठो। पर हिते साईं निसार शाह जो जेको मुराद जो करेक्टर आहे ऐं हाणे मुराद खे बि ॾेखारियो वियो आहे त हू हिन झेड़नि जे वर चढ़ियल आहे, पर हू उहे जज़्बा रखे थो जेको मंसूर ख़ान रखे थो। ऐं मुराद जो करेक्टर अहिड़ो आहे जंहिंखे रईस शाहनवाज़ ख़ान उन्हनि खे हिन झेड़े में फसाए थो, पर हू इन खां हूंदा तंग आहिनि। छा कजे ही माहौल जेको आहे असांजो वॾेरप जो माहौल आहे ऐं अक्सर सिंध जी ही कहाणी आहे जेको कंहिं सुठे कम ॾांहुं वञे थो हुन जा पेर रोकण जे लाइ हुननि खे कंहिं न कंहिं फ़साद में फसायो वेंदो आहे। अहिड़ी तरह ही जेको मुराद जो करेक्टर आहे ऐं होॾो रहज़न आहे ककर वारा, इन्हनि खे उन्ही करे फसायो वियो आहे त ही हिन जेके वॾेरनि जा चुंगल आहिनि उन्हनि में फाथल हुजनि ऐं अॻिते वधी न सघनि ऐं को अहिड़ो क़दम न खणी सघनि जंहिंमें हिन क़ौम जी भलाई थिए। पर होॾो मंसूर ख़ान जो जेको करेक्टर आहे हिकु अहिड़े वॾेरे खे ॾेखारियो वियो आहे। सिंध जा अक्सर वॾेरा जेके आहिनि उहे ज़ालिम आहिनि, पर कुझु अहिड़ा करेक्टर बि आहिनि जिन्हनि जे करे ही जेका वॾेरा शाही आहे उहा क़ाइमु आहे ऐं हू कुझु सुठा माण्हू बि आहिनि। उन जे करे मंसूर ख़ान जो जेको करेक्टर आहे उहो हिकु तमामु ज़बरदस्त करेक्टर आहे। अवां ॾिसो पिया त हिन वक़्तु मंसूर ख़ान DSP खे मंशियात जे अॾनि वग़ैरह जेके बि समाजी बुरायूं आहिनि उन ख़िलाफ़ु लिस्ट ॾेई छॾी आहे
ऐं हुनखे अदालत में बि पेश करणु वञे पियो, पर उन ते DSP हुनखे हुनजी माउ खे चयो आहे त साइण हिन खे रोकियो, मूंखां वधीक बि ॻरा हथ आहिनि जेके हिन खे नुक़सानु पहुचाए सघनि था। उन जे करे जेका मीटिंग हुई उहा कैंसिल कई वई आहे, छो त पुलिस जी नज़र जेका आहे उहा हाणे मंसूर ख़ान ते आहे। ऐं मां अॻिते अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीअ जेका मंसूर ख़ान जी तनज़ीम आहे, मंसूर ख़ान जी तनज़ीम में माण्हू जेके आहिनि उन्हनि ते पुलिस पारां टार्चर बि कयो वेंदो। जीअं हाणे खजू जो करेक्टर आहे, खजू ते टार्चर कयो पियो वञे। ऐं अव्हांखे हिन में पुलिस जो जेको करेक्टर आहे उहो साफ़ साफ़ नज़र अचे पियो त उहे कीअं नोड़ीअ खां नांग कंदा आहिनि। ही साईं नूर ज़हूर जेका कहाणी लिखी आहे, जेके बि असांजे हिन तर में असांजी सिंध में समाजी बुरायूं आहिनि, उन समाजी बुरायुनि खे नज़र में रखंदे ही कहाणी लिखी आहे। पर उन ते नौजवान डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू जेका महिनत करे पियो। ऐं हक़ीक़त इहा आहे त जॾहिं कहाणीकार कहाणी त लिखे थो, जान भरण वारो जेको आहे उहो डायरेक्टर हूंदो आहे त हुनखे कहिड़ी तरह हुनजी डायरेक्शन ॾिए थो। ऐं दोस्तो फिल्म जल्लाद जेका मुंहिंजी डायरेक्शन ऐं कहाणी मुंहिंजी आहे, तमामु ज़बरदस्त फिल्म आहे जंहिंजो प्रोमो जारी कयो वियो आहे। अव्हां ॾिठो हूंदो हिन जो प्रोमो, अगरि कंहिं दोस्त नाहे ॾिठो त वञी करे ॾिसी सघो था मुंहिंजे YouTube चैनल ते। त हिकु ज़बरदस्त ही फिल्म अचण वारी आहे। हिन में सस्पेंस आहे, हिन में प्यार आहे, मोहब्बत आहे ऐं फाइट आहे, हैंड फाइट। त ही फिल्म तमामु जल्द रिलीज़ कई वेंदी। कोशिशि हले पई त हिन खे छंछर जे ॾींहुं रिलीज़ कयो वञे। ऐं इंशाअल्लाह कोशिशि जेका हूंदी आहे कामयाबी जी कुंजी हूंदी आहे। ॾींहुं राति करे महिनत कयूं पिया ऐं अलाह कंदो ही फिल्म जल्दी अची वेंदी ऐं अव्हां ॾिसी सघंदो। त हिन ते पंहिंजे अलीअ सन चढ़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।